कुरान में सना कई अल्लाह तुझी साईं कहिड़ी करे करियां साराह तुझी साईं हिय काइनात सारी तोई अजी उजारी संसार के सियाणा तहज़ीब तो सिखारी सारे जहान में सारे जहान में वाह वाह तुझी साईं कहिड़ी करे करियां साराह तुझी साईं थोड़ा खां जो दूर थे तू दाहूं करे रोई पियो आलमन कोई ॻाल्हियूं ॿुधियूं त साईं जन मस्जिद नबवी जॾहिं मदीने मुनव्वर ते हिजरत करे आया मस्जिद नबवी जी तामीर कयूं खजनि जो बाग हो उन्हनि खे वठायूं कुझु खजनि मथे छत में साईं जन खजीअ जूं छड़ियूं उहे ॾिनियूं हिकिड़ो थोरो अहिड़ो जेको जंहिं जाइ ते साईं जन मेहराब कयो मिंबर जे फिक में उते साईं जन उन खे टेक करे खुतबो पढ़नि पिया हिकिड़े अर्ज़ कयो अचे सवार ते या रसूल अल्लाह मां ढखण को कमु ॼाणंदो आहियां जे इजाज़त ॾियो त तव्हांजे लाइ का कुर्सी को मिंबर ठाहे वठां साईं जन इजाज़त ॾिनी हू वियो वञी झंग मां काठियूं करे हिकिड़ो ख़ूबसूरत मिंबर ठाहे आयो साईं जन हिकिड़े जुमो आयो मिंबर ते हाणे हुन थोड़ खे छॾे मिंबर ते चढ़ी करे खुतबो शुरू कयो त ॿार नंढड़े जे रोअण जो आवाज़ आयो हर कंहिं निहारियो त केरु ॿार पाण सां वठी आयो आहे अञा जो साहबी निहारींदा रहिया इमाम लंबिया मिंबर खां लही उन थोड़ा खजीअ जेके प्यार पिया करनि हथ पिया करनि भाकुर पिया पाइनि साहबिन जो ॾिठो त थोरो मूं पियो रोअण जो आवाज़ अचे वो थोड़ो पियो मुस्तफ़ा सां ॻाल्हाए त साईं अॻे जो में तव्हां मूंसां टेक ॾेई बीठो अॼु मूंखां पाण खे परे कयो तव्हांजी जुदाईअ मूंखे रुआरे विधो आहे उहो मुंहिंजा साईं मूंखां परे न थिए साईं जन फरमायो त तुंहिंजो प्यार अल्लाह ताला मूंसां एतिरो कयो आहे त पोइ जे चवे त मां दुआ घुरां त वरी अल्लाह ताला तोखे साओ करे त मदीने जा माण्हू तुंहिंजी खारकूं खाइनि जे चवे त तुंहिंजे लाइ दुआ घुरां त अल्लाह ताला जन्नत में मां मोहम्मद करीम सां तोखे गॾु रखे ऐं वरी उते तोखे साओ करे जन्नती माण्हू तुंहिंजो खारकूं खाइनि उन थोरो मूं आवाज़ आहे त मुंहिंजा सुहिणा मूंखे तव्हांजी रफ़ाकत खपे जन्नत वारी जे हमेशह तव्हां सां गॾु जन्नत में हुजा पोइ साईं जन उन थोरा खे उते खॾ खणाए करे पुराए छॾियो अॼु ॾींहं ताईं उते हिकिड़े खंबे ते लिखियल आहे उस्तवाने हलाना माना हे उहो थोरा खजीअ वारो हुई हिन जाइ ते जाते हिन जाइ ते पूरियल आहे अल्लाह दुआ आहे त अल्लाह ताला जेके वेंदा उन्हनि खे इन जी ज़ियारत नसीब फरमाईंदो रियाज़ुल जन्नत मिंबर जे फिक में खंबनि ते मुख़्तलिफ़ खंबनि जा नाला लिखियल कंहिं ते लिखियल आहे उहद मथे उस्तवानी आयशा कंहिं ते लिखियल आहे उस्तवानी हर्ष कंहिं ते लिखियल आहे उस्तवानी सरीर कंहिं ते लिखियल आहे उस्तवानी अबी लुबाबा ईअं थोरो उन्हनि ते लिखियल आहिनि खंबनि ते माना हिन जाइ हीअ जाइ उहा जाते हे वाक़ियो थियो हीअ जाइ उहा हे जेको उस्तवानी हनान आहे इन जाइ ते माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरो खजीअ जो उहो हिते पुरायो उन जाइ ते माना ठुलो ठहियल आहे अल्लाह दुआ आहे त अल्लाह ताला सल्लल्लाहु ई शयूं ज़ियारत में आणी शाइर इस्लाम छा चयो कि थुड़ खां जो दूर थी तूं दाहूं करे रोई पियो तुंहिंजी ज़ात जे लई सुडका भरे रोई पियो सिक कीअं आहे सांढी सिक कीअं आहे सांढी बेसाह तुझी साईं कहिड़ी करे करियां साराह तुझी साईं कहिड़ी करे करियां साराह तुझी साईं कुरान में सना कई अल्लाह तुझी साईं कहिड़ी करे करियां साराह तुझी साईं नूरुल हुदा तूं आहीं खैरुल वरा तूं आहीं रोज़े जज़ा जो शाह माहिर का तूं आहीं हर दिल में आहे रहंदी हर दिल में आहे रहंदी साना तुझी साईं कहिड़ी करे करियां साराह तुझी साईं माखी मिठी न अहिड़ी
माखी मिठी न अहिड़ी मिसरी मिठी न अहिड़ी सलवात तुंहिंजी जहिड़ी आहे हबीब मिठेड़ी सलवात सब पढ़नि था सलवात सब पढ़नि था हर गाह तुंहिंजी साईं कहिड़ी करे करियां मां साराह तुंहिंजी साईं क़ुरान में सना कई अल्लाह तुंहिंजी साईं कहिड़ी करे करियां मां साराह तुंहिंजी साईं गुरबत जे कैद में उल रो हफीज़ शाइर इन जे करे न तुंहिंजे दर आजी जो हाज़िर जल्दी ॾिसण थो चाहे जल्दी ॾिसण थो चाहे दरगाह तुंहिंजी साईं कहिड़ी करे करियां मां साराह तुंहिंजी साईं क़ुरान में सना कई अल्लाह तुंहिंजी साईं कहिड़ी करे करियां मां साराह तुंहिंजी साईं।